अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा तो उन्हनि खे न ॾिठो जिन खे अल्लाह जी किताब मां कुछ हिस्सो अता कयो वियो हो ऐं संदन हाल ही आहे जो बुतनि देवियुनि परियुनि ऐं जादूगरनि ऐं तागूत यानी बातिल महबूदनि में वेसाव रखनि था ऐं यहूदी मक्के जे कुरैशनि खे चवनि था त जिन कुफ्र कयो आहे उहे ईमान वारनि खां वधीक हिदायत वारे रस्ते ते आहिनि। इहे उहे आहिनि जिन ते अल्लाह लानत कई ऐं जंहिं ते अल्लाह लानत करे उन जो ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू हरगिज़ को बि मददगार न लहंदे। छा उन्हनि खे बादशाहत यानी इक़्तिदार या सल्तनत जो कुछ हिस्सो मिलियो आहे? जेकॾहिं ईअं हुजे हा त जेकर माण्हुनि खे हिक तिरी या ज़रे जे बराबर बि न ॾीन हा। छा इहे यहूदी ऐं नसारा पंहिंजे नाअहली ऐं महरूमियत करे माण्हुनि सां उन्हीअ करे हसद कनि था त अल्लाह उन्हनि खे पंहिंजे फज़ल सां नवाज़ियो आहे। पोइ खेनि ख़बर हुअणु घुरिजे त असां इब्राहिम जे खानदान खे किताब ऐं हिकमत अता फरमाई ऐं खेनि वॾी बादशाही पिण ॾिनी। पोइ उन्हनि मां कंहिं उन किताब ते ईमान आंदो ऐं कंहिं उन खां मुंहुं मोड़ियो ऐं जिन हक़ खां मुंहुं मोड़ियो उन्हनि लाइ जहन्नम जी भड़कंदड़ बाहि ई काफ़ी आहे। बेशक जिन असांजी आयतुनि जो इनकार कयो तिन खे जल्द ई जहन्नम में दाख़िल कंदासूं ऐं जॾहिं संदन खलूं यानी चमड़ियूं सड़ी वेंदियूं त असां ॿियनि चमड़ियुनि सां संदन चमड़ियूं बदिलाईंदासूं त जीअं वरी वरी अज़ाब जो मज़ो चखीनि। बेशक अल्लाह ज़बरदस्त गालिब ऐं कमाल हिकमत वारो आहे। ऐं जिन माण्हुनि ईमान आंदो ऐं नेक कम कया उन्हनि खे असीं अहिड़नि बागनि में दाख़िल कंदासीं जिन जे हेठां नहरियूं वहनि थियूं जिते उहे हमेशह रहण वारा आहिनि। उते उन्हनि लाइ पाक ज़ालूं हूंदियूं ऐं खेनि घाटियुनि छांवनि में दाख़िल कंदासीं। बेशक मुसलमानों अल्लाह अव्हां खे हुकुम करे थो त अमानतूं संदन मालिकनि यानी हक़दारनि जे हवाले करियो ऐं जॾहिं माण्हुनि में फ़ैसिलो करण वेहो त इंसाफ़ सां फ़ैसिलो करियो। बेशक अल्लाह अव्हां खे इहा हिक उम्दी नसीहत थो करे। यकीनन अल्लाह सभु कुछ ॿुधंदड़ ऐं सभु कुछ ॾिसंदड़ आहे। ए ईमान वारो अल्लाह जो हुकुम मञियो ऐं संदसि रसूल जी अताअत फरमाबरदारी कंदा रहो ऐं जेके अव्हां जा हाकिम या साहिब अमर आहिनि उन्हनि जी बि। पर जेकॾहिं तव्हां में कंहिं शइ में इख्तिलाफ़ या झगड़ो थी पवे त अल्लाह ऐं संदसि रसूल तरफ़ रुजू करियो यानी क़ुर ऐं हदीस जे हुकुमनि ते हिक ॿिए खे परखियो। जेकॾहिं अव्हां अल्लाह या आख़िरत जा मञंदड़ आहियो त उन में ई अव्हां लाइ भलाई खैर ऐं बहितरीन अंजाम आहे।